मौजूद सामीन वॉइस ऑफ इंडस टीवी पारां सॼी दुनिया में रहंदड़ इंसानियत खे ॾियारीअ जूं वाधायूं। दोस्तो, अॼु असां ॾियारीअ जी मुनासिबत सां नंढड़ी डॉक्यूमेंट्री अव्हांजे अॻियां पेश करे रहिया आहियूं, जेका उमेद तव्हांखे पसंदि ईंदी ऐं असांजी काविश तव्हांखे पसंदि अचे त हिन डॉक्यूमेंट्री खे वधि खां वधि शेयर करियो त जीअं असांजी हीअ मुबारक हीअ ॾियारी जूं वाधायूं सॼी दुनिया ताईं पहुची सघनि। ऐं उन सां गॾोगॾु असांखे अव्हांजे साथ जी ज़रूरत आहे, छाकाणि जो असांखे हिन यूट्यूब चैनल वॉइस ऑफ इंडस टीवी खे हाणे साल पूरो थियण वारो आहे, पर असांजा सभु सब्सक्रिप्शन जेका आहे उहा अञा 1000 ताईं कोन पुॼी आहे। तंहिं करे असां हिकु भेरो ॿीहर अव्हांखे गुज़ारिश था करियूं त असांजे चैनल खे वधि खां वधि सब्सक्राइब करियो। असांजे अॼोके हिन प्रोग्राम जो जेको मौज़ू आहे उहो आहे राति ॾियारी हुई तोखां सारियो न थियो। ॾियारीअ जे ॾींहं ते ॿरंदड़ ॾींहंनि खे अबदी फतह हासिलु आहे। काइनात जे समूरनि इंड लठी रंगनि में उन्हनि ॾींहंनि जी रोशनीअ जा किरण आहिनि। फितरत जे समूरनि हुस्नाकियनि में उन्हनि ॾींहंनि जी आबरू आहे। राम ऐं सीता जी चाहत सां वाॻियल ही ॾींहुं पूरे आलम इंसानियत जो अलमबरदार ॾींहुं बणिजी वियो आहे, छाकाणि जो हिन ॾींहं ते राम बनवास जो जोग पचाए मोटियो हो ऐं सीता ॾिया ॿारे संदसि साजियां कई हुई। हीअ आजियां अहिड़ी हुई जंहिंमें इश्क अक़ीदे जे मथां हावी हो, ऐं जॾहिं इश्क अक़ीदे जूं समूरियूं हदूं ओरांगे वेंदो आहे त उहो अब्दियत हासिलु करे वठंदो आहे। राम बनवास जो जोग पचाए ईंदड़ उहो सूर्य हो जंहिं लाइ सीता जा जज़्बा सदा आसाइता रहिया हुआ, ऐं सीता जी उन प्रार्थना ऐं ईमान राम खे सलामती बख़्शी हुई। इहो सीता जे ॿारियल ॾींहंनि जो कमाल हो जो रावण खे शिकस्त नसीब थी हुई ऐं राम खे अब्दियत। वरियनि पुॼाणा हिन ॾींहं ते जरथर ॾिया जरकनि पिया। अॼु बि पूरो ॾेह ॾींहंनि जी रोशनीअ सां जगमगाईंदो रहे थो। अॼु बि सीता आसाइती आहे, अहिड़ी आस जेका कॾहिं ख़तमु न थींदी आहे। मुर्शिद लतीफ़ केॾो न सच चयो आहे त जर थर ॾिया ॾेह, जर थर ॾिया ॾेह वण टिण ॿधे वाटूं, अला कांध अचे आसाइती आहियां। ख़ुशीअ जो हर पल मेघ मल्हारीअ जहिड़ो हूंदो आहे ऐं ख़ुशीअ जो तालुक़ु कंहिं बि मज़हब या धर्म सां न हूंदो आहे। ख़ुशीअ जो तालुक़ु इंसान जे उमंगनि ऐं जज़्बनि सां हूंदो आहे। ख़ुशीअ जो तालुक़ु मासूम ॿार जे चपनि ते तरी आयल मुस्कुराहटनि सां हूंदो आहे। जेतोणीकि उन्हनि मुस्कुराहटनि में समाइजंदड़ ख़ुशीअ खां उहो ॿार बिल्कुलु अणवाक़ुफ़ु हूंदो आहे, पर पोइ बि उहो ख़ुशि हूंदो आहे। उन जी ख़ुशीअ में केतिरियूं बहारियूं हूंदियूं आहिनि, केतिरियूं मेघ मल्हारियूं हूंदियूं आहिनि। मूंखे ॿार जो मुरकणु वणंदो आहे, मूंखे अखियुनि जी मुस्कुराहट मोहींदी आहे। जेतोणीकि मुंहिंजी उन ॻाल्हि सां केतिरनि ई माण्हुनि खे इख़्तिलाफ़ु थी सघे थो त अखियूं कीअं थियूं मुस्कुराए सघनि, मुस्कुराईंदा त चप आहिनि। पर मूं अखियुनि खे मुश्कंदे ॾिठो आहे, अखियुनि में लड़ी आयल लुड़कनि जे पुठियां लिकियल ख़ुशीअ खे महसूसु कयो आहे। ऐं आऊं हर उन दर्द खे बि महसूसु करे वठंदो आहियां जेको दर्द ख़ुशियुनि जो मतलाशी हूंदो आहे। अॼु कंहिं दोस्त मैसेज कयो त हिन भेरे ॾियारीअ जा ॾिया कंहिं सां गॾु ॿारींदे। उन दोस्त जो मैसेज पढ़ी मूंखे नारायण श्याम यादि आयो। राति कर मोड़िया न हा, राति कर मोड़िया न हा, सूरज लियो पातो न हो, कंहिं उथारे हंध सां पाछनि में उलझायो मूंखे। त मुंहिंजो ज़हन माज़ीअ में घणो पोइते हलियो हुयो। असां जॾहिं अञा शऊर जी दुनिया में दाख़िल ई न थिया हुआसीं, ॿारोतण जूं विखूं खणी रहिया हुआसीं। उन दौर में ॻोठ में ॾियारीअ जे ॾींहं ते असां बि ॿियनि ॿारनि सां गॾु ॾिया ॿारींदा हुआसीं, ख़ुशियूं मल्हाईंदा हुआसीं। को बि दीन धर्म जो वेछो न हूंदो हो। असांजे वॾड़नि बि कॾहिं असांखे अहिड़ो वेछो रखण जो सबक़ु न पढ़ायो हो, बल्कि असांजा वॾड़ा बि उन्हनि ख़ुशियुनि में शरीक थींदा हुआ। मूंखे ॾींहंनि जो उहो टमकणु कॾहिं बि न विसरियो ऐं कॾहिं बि न विसरंदो, छाकाणि जो ॾींहंनि जी उन रोशनीअ में मूंखे बि धरतीअ जो अक्स नज़र ईंदो हो। तोड़े जो मुंहिंजी उमिरि उन वक़्तु धरतीअ जी अहमियत खे सम्झण जहिड़ी न हुई।
उन जे बावजूदि मुंहिंजे अंदर में धरतीअ लाइ उनसियत हुई, प्यार हो। तॾहिं त रुमानवी शाइर अयूब खोसे बि ॾियारीअ जे ॾींहंनि खे मिटीअ जो फ़िलसफ़ो कोठियो आहे। ॾियारीअ जा ॾीया ॿारे नियारे थी सितारनि ॾे, लॻे थो उब ॾियारी आहे, लॻे थो आहे सनियो को वञे थो जो ॿारनि ॾे। ॾियारी ॿियो कुझु त नाहे, मिटीअ जो फ़िलसफ़ो आहे। अॼु जॾहिं माज़ीअ खे फिलोरणु वेठो आहियां त मूंखे ॻोठ जूं उहे रौनकूं यादि अचनि थियूं जेके ईद जे ॾींहं ते हूंदियूं हुयूं। जॾहिं ॾियारीअ जे ॾींहंनि सां असां रातियुनि खे रोशन थींदे ॾिठो हो, जॾहिं होलीअ जे रंगनि में रंगजी असां रेटा थींदा हुआसीं, त सच मञो असांजे वजूदनि में के बि वेछा न बचंदा हुआ। पर अॼु जॾहिं उहे ॾियारा असांजे साम्हूं अचनि था ऐं उन्हनि खे मल्हाइण जी को ॻाल्हि करे थो त फ़तवाऊं जारी थियूं वञनि, दरियो कोठियो थो वञे। मुंहिंजी दिलि चए थी त हिन ॾियारीअ जे ॾींहं ते कंहिं मंदर में वञी को ॾीओ ॿारियां, के पल ॾींहंनि जे ॾियाटियुनि सां मन खे पिरभायां, पोइ भल त संसार थी वञा। पर को त हुजे जंहिंसां गॾिजी को ॾीओ ॿारिजे, को त हुजे जंहिंसां गॾिजी ख़ुशियुनि जा के सांग सजाया कजनि। दिलि त रोंदी रही दीप ॿारियो न थियो, दिलि त रोंदी रही दीप ॿारियो न थियो, राति ॾियारी हुई तोखां सारियो न थियो। हूअं त हर ॾींहुं ख़ुशीअ जो ॾींहुं हूंदो आहे, पर के ॾींहुं मुक़दस हूंदा आहिनि। किन ॾींहंनि जी ख़ुशी मुनफ़रद हूंदी आहे, के ॾींहुं रातियुनि जो भरम रखण जा ॾींहं हूंदा आहिनि, के ॾींहुं मेल मिलाप जा ॾींहं हूंदा आहिनि। ऐं ॾियारीअ जो ॾींहुं बि अहिड़नि ॾींहंनि मां हिकु आहे। हीउ ॾींहुं रुॻो मेल मिलाप जो ॾींहुं न आहे, पर हीउ ॾींहुं वचन पाढ़ण जो ॾींहुं आहे, वचन वरजाइण जो ॾींहुं आहे। कंहिंजे अचण जो ओसीअड़ो, कंहिंसां मिलण जो मोह। ऐं यकीननि जेके ॾींहुं वचन वरजाइण जा ॾींहं हूंदा आहिनि, उहे ई ॾींहुं वधीक अहमियत लाइक़ु हूंदा आहिनि। उहे ॾींहुं सदा लाइ यादगार बणिजी वेंदा आहिनि। तॾहिं त नारायण श्याम कंहिं आसरवंत अखिड़ियुनि जे ओसीअड़े खे भांपींदे चयो हो त अचणो हो केरु, अचणो हो केरु, घर खे सजाइण ईअं लॻे, सिंगार जो ख़्याल बि दिलि तां वई लही। मूं ॾियारीअ जो ज़िक्र केतिरनि ई तारीख़ी किताबनि में पढ़ियो आहे, पर मूं ॾियारीअ जी ख़ुशीअ खे सिर्फ़ु शाइर जी अख सां ॾिठो आहे। मूंखे शाइरीअ मां ई ॾियारी जी हक़ीक़ी ख़ुशीअ जो लुत्फ़ु मिलंदो आहे। मूं शेख अयाज़ खां वेंदे अयूब खोसे ताईं, शाह लतीफ़ खां वेंदे अदल सुमरे ताईं, केतिरनि ई शाइरनि जी शाइरीअ में ॾियारीअ जे ॾींहंनि खे रोशन थींदे ॾिठो आहे। चंद तारनि जी सेज सजाए, चंद तारनि जी सेज सजाए, ऊंदाईअ खे ॾूर भॼाए, छेरूं पाए मुर्क विरहाए, मिठड़ा गीत ख़ुशीअ जा ॻाए, ॿीहर भाग भलारी आई, आई असां वटि ॾियारी आई, आई असां वटि ॾियारी आहे। मुंहिंजा दोस्तो, ॾियारी बाबति मां अव्हांखे शाइरनि जी अख सां ॾिठल, शाइरनि जी अख सां परखियल हिन ॾींहं बाबति अव्हांखे ॿुधायो। ऐं मूंखे यकीन आहे त असां जूं अॼोकियूं ही ॾियारीअ बाबति ॻाल्हियूं तव्हां सभिनी खे वणियूं हूंदियूं। ऐं जिन जिन दोस्तनि खे ॾियारीअ जो ही पैगाम, जेको इंसानियत जो पैगाम आहे, जेको अमुन जो पैगाम आहे, इहो पंहिंजे पंहिंजे महबूबनि खे डेडिकेट करियो, उन्हनि सां शेयर कयो, उन्हनि ताईं पहुचायो, त यकीननि हू बि हिन आम मैसेज खे सम्झी सघनि ऐं हिन ॾींहं खे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु प्यार जो ॾींहुं करे मल्हाइनि। ऐं हाणे तव्हां सभई पंहिंजो ख़्यालु रखिजो ऐं अव्हां पंहिंजे मेज़बान अली नवाज़ आरी सर खे ॾींदा इजाज़त। सिंध सलामत, साथ सलामत।